मासूम न्याणी प्रिया कुमारी की बातियाबी लाइ डिस्कम के सर ते महबूब पिन्यारो, परवेज़ जमाली, मीर जावेद दाहिरी, आकाश जमाली, वहीद पिन्यारो ऐं ॿियनि पारां प्रेस क्लब बांधी साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि ॻाल्हाईंदे चयो त 10 मुहर्रम अल हराम 2021 ते करबला जे शहीदनि जी यादि में पाणी जी सबील पीआरींदे मासूम प्रिया कुमारी नामालूम हथियार बंधन तां अगवा थी वई हुई। 22 महीना गुज़रण बावजूद पुलिस हिन वक़्त ताईं बातियाब नाहे कराए सघी, जेका सन पुलिस ऐं वक़्त जे हुक्मराननि जी नाअहली आहे ऐं हिकु सवालिया निशान पिणु आहे त धाड़ेल कल्चर रियासत खां मथां आहे। हुननि IG सिंध ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द मासूम प्रिया कुमारी खे आज़ादु कराए संदन रोज़ विछोड़े में गुज़रंदड़ माउ सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची